बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाईं करीम ते सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। मोहतरम जनाब काबिल एहतराम मौलाना ताज मोहम्मद नायूब साहब ही मेलो मचाईंदड़ जमीयतुल उलमा इस्लाम जामशुरो जा अमीर मौलाना मोहम्मद कासिम खारानी, सुधीर अहमद रिंद, हाफ़िज़ जमील अहमद लिगारी ऐं ॿिया जेकी हुननि जी टीम आहे उन्हनि खे असां सलाह पेश करियूं था, जिन सिंध धरती जो कर्ज़ अदा कयो आहे। हिन वॾे मनसूबे बहरिया टाउन ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो आहे ऐं APC तलब कई आहे, जंहिंमें हिते जामशुरो जी समूरनि पार्टियुनि, डिस्ट्रिक्ट जे सदरनि, जनरल सेक्रेटरियुनि ऐं मीडिया जे दोस्तनि भरपूर शिरकत करे पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे। असल में जमीयतुल उलमा इस्लाम मुल्की लेवल जी वॾी पार्टी आहे, जंहिंजी हिकिड़ी काल ते समूरा मसइला हल था थी वञनि। पहिरियां त जमीयतुल उलमा इस्लाम सिर्फ़ु मदरस ताईं महदूद हूंदी हुई, पर सिर्फ़ु हीअ ताज मोहम्मद साहब ऐं डिस्ट्रिक्ट जामशुरो जी ॻाल्हि थो कयां, ऐं मुंहिंजो तालुक़ु डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशुरो सां बि आहे। त असां ॾिसूं था त जमीयतुल उलमा इस्लाम जो जेको किरदारु जामशुर में आहे, जेकी जदोजहद आहे, त पहिरियां जेकी बाडियूं रहियूं त उहे असांखे घटि, पर मौजूदा जेकी बाडी हले पई इन जो किरदारु वाखाण जोॻो आहे। हिन न सिर्फ़ु सिहत, तालीम, अमन अमान ऐं हिन जेको आहे त बुनियादी मसइलनि लाइ जेको आवाज़ बुलंद कयो आहे, ऐं हिननि जे हिकिड़े मैसेज सां डिप्टी कमिश्नर, SSP बीह रहंदा आहिनि ऐं एजेंसियूं तहरीक में अची वेंदियूं आहिनि। इहा आहे जमीयतुल इस्लाम जी जेको आहे त ज़िले जी। ऐं ॻाल्हि पिया ॿुधूं त जेकॾहिं धरणे जी ॻाल्हि थी थिए ऐं मौलाना राशिद सूमरो थो अचे, सिंध जो सदर थो अचे, ऐं सम्झां थो त हिते मुल्क जा जेके वाघ धणी आहिनि उहे पंहिंजी कुर्सियुनि ते बि महफ़ूज़ न रही सघंदा। असां नंढड़ा माण्हू आहियूं, नंढड़ी लेवल जो हिते डिस्ट्रिक्ट वाइज़ ते ही जेको आहे घुरायो वियो आहे APC समूरनि पार्टियुनि जी, पर हिकिड़ो माण्हू जेको आहे 1000 माण्हू जी अहमियत रखे थो, छो त जेको ज़िले जी पार्टी जो प्रेसिडेंट आहे उनजे पोयां सवे हज़ारे माण्हू आहिनि। बिल्कुलु अजरक जी ॻाल्हि थी, प्लेटुनि जी ॻाल्हि थी, सकाफ़त जी ॻाल्हि थी आहे। सदाईं असां सिंधी माण्हुनि खे इन डाज में, इन ढचे में रखियो वियो आहे हुकुमरान धुर जे माण्हुनि, त तव्हांखे जेको आहे असांखे ख्वाब ॾसाए विया आहिनि। बिल्कुलु असां बहरियान टाउन जे लाइ आवाज़ु बुलंद न कयो, असां ज़ुल्फ़िकार आबाद लाइ आवाज़ु बुलंद न कयो। इहा ई ॻाल्हि असांखे ॿुधाई वई त हिते माण्हुनि खे रोज़गार मिलंदा, हिते सिंधी माण्हुनि खे जेको आहे त रिहाइश पज़ीर ॾिनी वेंदी। अॼु आहे ख़बर पई त जेको आहे त असांजे बहरिया टाउन जी गेट ते असांखे पीअण बि कोन थो ॾिनो वञे। ज़ुल्फ़िकार आबाद में केरु रिहाइश पज़ीर थियो आहे? इहे ॿई मनसूबा कंहिं जोड़िया आहिनि? पर नंगनि दंगनि जी ॻाल्हियूं कंदड़ जॾहिं पंहिंजो मक़सदु थो अचे त पंहिंजा मक़ामी माण्हू अॻियां करे ऐं उन ते एहतिजाज था कनि त असांजे जेको आहे त मक़ामी माण्हुनि खे तंग थो कयो वञे, लॾायो थो वञे, असां सख़्तु एहतिजाज कंदासीं। उन्हनि माण्हुनि खे प्रेशर ॾेई, उन्हनि माण्हुनि खे तंग करे, उन्हनि माण्हुनि मक़ामियुनि खे जेके सालनि खां रहियल आहिनि, हिते सदियुनि खां रहियल आहिनि, कोहिस्तान जा माण्हू, नूरियाबाद जा माण्हू सालनि खां रहियल आहिनि, जेके हिते वेठल आहिनि, उन्हनि खे हज़ारनि में जेको आहे प्लाट वठी ॾेई एजेंट, उहे एजेंट कंहिंजा माण्हू आहिनि ऐं उन्हनि खां कमीशन लखनि जे तादाद में केरु पियो वठे ऐं पैसो आख़िर वञी बहरिया टाउन वटि थो उते सौदो थिए। हिते डिप्टी कमिश्नर जी ॻाल्हि ई न आहियां थो चवां, सुवाल ई पैदा न आहे डिप्टी कमिश्नर कंहिंखे इंच लिखी ॾे, पर उनखे खाता मटाइण वारा, उनखे विकिरो करण वारा, उन्हनि मक़ामी माण्हुनि खे फिराइण वारा केरु नसुल माण्हू। हाणे असां बहरिया टाउन, कोहिस्तान, नूरियाबाद, जामशुरो खां जेकॾहिं हिकिड़ी ज़मीन जो इंच बि हेॾा ॾिनो वियो त हाणे कंहिंजे नंगनि दंग जी ॻाल्हि न कंदासीं। हींअर सिंध धरती जा असीं वारस सभु गॾु थिया आहियूं, हाणे असांजा नंग दंग असांजा आहिनि। जेकॾहिं कंहिंखे ज़बरदस्ती ब्लैकमेल करे ज़मीनूं विकिरो कयूं पियूं वञनि ऐं उहे मक़ामी माण्हू खे जेको आहे त उहो लॾायो पियो वञे, पहिरियां त बहरिया टाउन ऐं उन्हनि जा माण्हू अमलदार पिया हटाइनि, हाणे उन्हनि खे केरु पियो उथारे, हाणे उन्हनि जा लोड़ा केरु पियो ठाहे। हाणे बहरिया टाउन घर वेठी आहे, डिप्टी कमिश्नर घर वेठो आहे, मक़ामी अमलदार ज़मीन वारा घर वेठा आहिनि, पर हुननि खे लिखी ॾियण वारा, हुननि खे वठी ॾियण वारा, हुननि खे लॾाइण वारा केरु आहिनि? त
इन्हनि साज़िशनि इन्हनि मनसूबनि खे असां सम्झूं था पंहिंजा मुफ़ाद पंहिंजे जेको आहे थो हे जेके बाचका कटनि जा भरे ऐं पंहिंजे बगुलनि में रखनि था ऐं ग़रीब माण्हुनि खे अॻियां धिके था छॾनि वरी जॾहिं पैसा उन्हनि जा बगुलनि जा खुटनि था हाणे मथां इलेक्शन आहे वरी उहे ज़मीनूं मकामियूं ग़रीबनि जूं खपाइनि था पर हींअर जाम शोर जा बादशाह माण्हू सुजाग चुका आहिनि हींअर हुकुमरान दुर्जी आसिरे न लॻंदासीं इंशा अल्लाह ताला जमियतुल उलमा इस्लाम सदाईं जेको आहे थो पंहिंजे जेको आहे थो क़ौमी इशूज़ खयां आहिनि बुनियादी मसइला खयां आहिनि इहे कालाबाग डैम हुजनि इहे थल केनाल हुजनि ऐं सम्झां थो जेतिरो आवाज़ जेको आहे कंप्रेस ओतिरो आहे उथारियो आहे ओतिरो ई हींअर जेको आहे किरदारु अदा पई करे जमियतुल उलमा इस्लाम खां ख़ालिद मोहम्मद सुमरे खां राशिद सुमरे ताईं मौलाना फज़ल रहमान ताईं ऐं किरदारु अदा पिया कनि सिंध धरती लाइ अॼु जेके बि असां ज़ातियूं गॾियाऊं इहे असां ज़ातियूं न आहियूं पर पुट आहियूं सिंध धरती जा ऐं सिंध धरती लाइ जदोजहद कंदासीं हाणे 80 वारस आहियूं बहिरिया टाउन खे अलॻि करे ज़ुल्फ़िकाराबाद अलॻि करे हाणे ग्रीन वारा मनसूबा ठाहिया पिया वञनि इहो ग्रीन मनसूबो इहो सेवण ताईं जामशोरो ताईं कोस्तान ताईं हिननि में अची लॻंदो सुभाणे वरी असांखे चवंदा तव्हां हितां लॾे टपड़ खणो जेके असां आहियूं असांजे हाणे जेको आहे थो बहरहाल असां पंहिंजे असां बि जेको आहे थो असांखे चयो वेंदो आहे त इहे उतरादी माण्हू आहिनि असांजे जामशोर फाटक जो 30 सालनि खां जेकी घिटी बि न ठही आहे उहा इतरादी जी सज़ा आहे पर असां हाणे ॾसींदासीं त उतरादी छा आहियूं असां पंहिंजी सिंध धरती जी हिफ़ाज़त कंदासीं पंहिंजे ज़मीन जी हिफ़ाज़त कंदासीं पंहिंजे कोस्तान जी हिफ़ाज़त कंदासीं नूरियाबाद जी हिफ़ाज़त कंदासीं पंहिंजे जामशोर जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं इनशाला आउं सलाम पेश थो कयां जस पेश थो कयां तमामु जेको आहे जमियतुल उलमा इस्लाम जे माण्हुनि खे ऐं हीअ जेके दोस्त हिते गॾु थिया आहिनि हीअ हिकिड़ो जेको जामशोर जो मसइलो न आहे पर हीअ सॼे मुल्की लेवल जो मसइलो आहे तव्हां जेको आहे असांखे जेको आहे अजरकनि जा ॾटा ॾेई नंबर प्लेटनि जा ॾटा ॾेई ऐं जेको आहे उहे पंहिंजा पाए ऐं असांखां ज़मीनूं पिया लिखी ॾियो इहा कहिड़ी सिंध धरती सां मुहबत आहे मथां इलेक्शन अचे निकिती आहे हाणे जेको आहे मास्क पाए वेठा आहिनि अजरकनि जा नंबर प्लेटूं गाॾियुनि ते जेको आहे लॻनि पियूं अजरक वारियूं बाबा सिंध धरती जा पहिरियों पंहिंजा जेको आहे हक़ त वठो जंहिं महिल बि जो इलेक्शन ईंदी आहे बिलावल भुट्टो खे बि जेको आहे थो होशूं हीमूं यादि अची वेंदा आहिनि ऐं ज़रदारी खे बि जेको आहे सिंध यादि अची वेंदी आहे पर असां सम्झूं था त असुल वारस सिंध धरती जो केरु आहे ऐं जेको आहे मसइला केरु हल कंदो इंशा अल्लाह ताला जेको बि क़दम जमियतुल उलमा इस्लाम जी खणंदी जेको बि जेको आहे तो क़दम खणंदी सिर्फ़ु जामशोर जा साफ़ ई लिखंदा न पर तव्हां सां अॻियां धरणे में बि हूंदा मौत क़बूल कंदा पर पोइ ते वापसि न थींदा हाणे उन्हनि जो घेराव कंदासीं जिन मुफ़ाद हासिलु कया आहिनि फ़ाइदा वरिता आहिनि ज़मीनूं खपायूं आहिनि धारनि जे नाले में धारनि खे आबाद करण में तव्हां दोस्त जी महिरबानी।